अमरकोट जसाब सदर गमशाद मरी जेके उते लोकल वडेरे मार कढाई शदीद ज़ख़्मी कयो। ज़ख़्मुनि जो इलाज करण लाइ उहो हैदराबाद वियो त रस्ते तां रियासती इदारनि खंबे गुम करे छॾियो आहे। अञा ताईं उनजी ख़बर न आहे। असां चऊं था कूड़ियूं सचूं अदालतूं अमांजूं आहिनि। अवी चाहियो था त अरबाब बील हालार चांग सज़ाऊं ॾियारे सघो था त पोइ हिननि खे इते ई इन अज़ाब घरनि मां कढी कोर्टुनि में पेश करियो। पाणी कोर्टूं उन्हनि खे अवां जे इंसाफ़ मुताबिक़ सज़ाऊं ॾींदियूं, हक़ीक़ी इंसाफ़ मुताबिक़ आज़ादु करे छॾींदियूं। सो हे इन क़िस्म जूं बदमाशूं बंदि कोन था कनि। हे सम्झनि था त असीं ताक़त जे ज़ोर ते हिननि खे इसाए वेंदासीं, पर तव्हां केतिरे वक़्त खां वठी इहे ज़ोर आज़माई कई आहे, पर अॼु जी ताईं तव्हां न फॿिया आहियो। हिननि माण्हुनि मां न ई ॻाढ़ो झंडो ख़तमु करे सघिया आहियो, न फ़िक्र सैद ख़तमु कराए सघिया आहियो। इहो ॾींहों ॾींहुं अॻिते वधंदो रहंदो, तव्हां खां रुकबो कोन। इन करे हीउ मार्च जेको खोरवा खां मैरी पंप खां बठोरे ताईं कयो वियो आहे, उन्हनि सभु दोस्तनि जी आज़ादी लाइ कयो वियो आहे। ऐं इहा जदोजहद हिते रुक बि कोन, जेका वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ जारी सारी रहंदी।